मुहर्रम जो महीनो वॾे इज्जत एहतराम जो महीनो आहे। इमामुल अंबिया साईं जन जॾहिं मदीनतुल मुनव्वर हिजरत करे आया, ॾेढ मुहर्रम जो महीनो आयो त ॾिठूं त यहूदी रोज़ो था रखनि। पाण पुछा कयूं त छो था रोज़ो रखनि? चयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला इन 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते दरियाह मां पार कयो। मूसा अलैहिस्सलाम जो दुश्मन बुढ़ो, तंहिंजे करे मूसा अलैहिस्सलाम सां साथ निभाइण जे करे यहूदी रोज़ो था रखनि। इमामुल अंबिया साईं जन फरमायो त पोइ असां त मूसा अलैहिस्सलाम जा वधीक हक़दार आहियूं उन्हनि खां, तंहिंजे करे पाण फरमायूं त इंशाअल्लाह वरंदे 10 मुहर्रम असांखे जे नसीब थियो मुहर्रम जो महीनो त असां 2 रोज़ा रखंदासीं। 10 असां या 9 खे मिलाईंदासीं या 10 असां 11 खे मिलाईंदासीं। हिननि जी मुखालिफ़त कंदासीं, मूसा अलैहिस्सलाम जी ख़ुशी मल्हाईंदासीं। बहरहाल शाइर इस्लाम कुछ मुहर्रम के हवाले से गालियों कयूं। मुहर्रम इज्जत एहतराम जो महीनो। मुहर्रम शहीद करबला जे करे मुहर्रम इज्जत वारो न थियो आहे, अलबत्ता अॻ में ही इज्जत वारो आहे। थोड़ा सारा वाक़या मां शेर में बयान कयां थो जेके मुस्तफ़ा साईं जन खां भी कुछ अॻ में, कुछ साईं जन जे वक़्त में, कुछ साईं जन खां बाद में। सईदना हुसैन साईं जी शहादत भी इन मुहर्रम में, पर पोइ अॻ में जा भी वाक़या के माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ। माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ। हिन में कंहिंजी हलाकत थी, कंहिंजी आहे शहादत थी। हिन में कंहिंजी हलाकत थी, कंहिंजी आहे शहादत थी। सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी। माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ। साल जो पहिरियों महीनो आ, माना जंहिंजी मुअज़्ज़ज़ आ। इज्जत वारे महीने में थिया आहिनि कई वाक़या वॾा। साल जो पहिरियों महीनो आ, माना जंहिंजी मुअज़्ज़ज़ आ। इज्जत वारे महीने में थिया आहिनि कई वॾा वाक़या। दीन जे हर दीवाने ते ख़ासि ख़ुदा जी इनायत आ। सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी। माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ। पंहिंजनि प्यारनि बाननि जी रब हिन में मदद फरमाई आ। बुछड़नि बाज़ी हाराई ऐं सच्चन सोभ कमाई आ। पंहिंजनि प्यारनि बाननि जी रब हिन में मदद फरमाई आ। बुछड़नि बाज़ी हाराई ऐं सच्चन सोभ कमाई आ। वक़्त ॾुखे में नबियनि जी हिन में आहे हिफ़ाज़त थी। वक़्त ॾुखे में नबियनि जी हिन में आहे हिफ़ाज़त थी। माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ। कब्रस ऐं अफ्रीका ऐं साबूर फतह आहिन में थियो। खैबर वारी जंग लॻण जो भी आहिन में वाक़ियो पढ़ियो। कब्रस ऐं अफ्रीका ऐं साबूर फतह आहिन में थियो। खैबर वारी जंग लॻण जो भी आहिन में वाक़ियो पढ़ियो। दीन जे दुश्मन अबरह जी, दीन जे दुश्मन अबरह जी हिन में आहे हलाकत थी। सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी। माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ। पहिरी मुहर्रम ते थी मिठड़े मीर उमर जी शहादत आ। माह मुहर्रम में ई मिली उस्मान मिठे के खिलाफत आ। पहिरी मुहर्रम में थी मिठड़े मीर उमर जी शहादत आ। माह मुहर्रम में ई मिली उस्मान मिठे के खिलाफत आ। सोहणे अली साईं के अता हिन में आहे खिलाफत थी। सोहणे अली साईं के अता हिन में आहे खिलाफत थी। सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी। माह मुहर्रम सारो वॾे शान शौकत वारो आ।
करबल वारो वाक्यो भी हिन माह में थियो ईअं आहे पढ़ियो। जाते सगीर कबीर कुठाव्या दर्दन भरियल आहे किसो। करबल वारो वाक्यो भी हिन माह में थियो ईअं आहे पढ़ियो। जाते सगीर कबीर कुठाव्या दर्दन भरियो आहे किसो। सोने हुसैन के पो भी अता वाह जो इस्तिकामत थी। सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी। माह मुहर्रम सारो वॾे शान ई शौकत वारो आ। सोहणे हुसैन जे क़यादत में जेके बि विढ़िया से शहीद थिया। जिनखे मारियो हुसैनी टोले से ई थी बर्बाद वया। सोहणे हुसैन जे क़यादत में जेके बि विढ़िया से शहीद थिया। जिनखे मारियो हुसैनी टोले से ई थी बर्बाद वया। बख्त बुरा था जंहिं दिल में, बख्त बुरा था जंहिं दिल में आल नबी सां अदावत थी। सच्चन माण्हुनि जी साबित हिन में आहे सदाकत थी। माह मुहर्रम सारो वॾे शान ई शौकत वारो आ।